बाबा हाणे कीअं आहे तबियत? आहियो चाक? खाक छाजी खाक वणनि जी बाबा काठिन ते बाहि बारींदा आहियूं खाक वरी किथां ईंदी अॻे हूंदी लही ॿिबर जे काठ जी खाक तॾहिं थींदी हुई हींअर खाक किथां आणे बाबे जी त साॻी हालत ई आहे जेकॾहिं इहा बाबे जी हालत रही त पोइ मां कीअं कंदसि? अबा भला डॉक्टर ॾे वञ कराए इलाज। फालिज कंहिंखे थियो आहे फालिज? छातीअ खे दोसूअ खे या अञा रईस रांदी कंहिंखे? फालिज न अबा इलाज इलाज। इलाज थी चवीं न? हा हा इलाज कंहिंजो? तुंहिंजो? छा थियो थे? ॾाठ में सूर अथई या? अबा मुंहिंजो इलाज न तुंहिंजो तुंहिंजो। मुंहिंजो इलाज? हा वञो डॉक्टर ॾे वठो दवा। सुआ किथां आयूं पावड़ में सुआ पावड़ियूं तई में ढुकियूं आहिनि तॾहिं त खीर जी फुड़ीला पाड़े में पिनंदा आहिनि। फासीअस बाबो त ॻाल्हि असुल कोन सम्झंदो पर हाणे मां छा कयां कंहिंखे चवां कंहिंसां कयां हवाल? सुवाल कहिड़ो सुवाल कंहिंजो सुवाल? बाबा ॻोठ जे स्कूल जी मास्तरियाणी थी वई जो सुवाल थी करी पुट स्कूल हुजे आ ॻोठ में त तोखे पढ़ाए मास्तरियाणी कयां। अबा मूंखे मास्तरियाणी थियण जो शौक़ु न आहे मां यही चङी आहियां रुगो तूं थी ठीकु। केक केक खाईंदी सुबुह मंझंदि महिल बाबा केक खाइबा आहिनि सुबुह जो चांहि सां या वरी शाम जो त जीअं थक लहे पर ठीकु आहे जे हर भरू केक खाईंदी त वठी थो अचां घणा केक खाईंदी? हिकु ॿ या यका टे? न बा न मां केक कान थी चवां। केक नथी चवीं बाक़ी छा थी चवीं? पापा? अबा पापा कोन थी चवां रुगो तूं सुकून सां थी तॾहिं ई मानी। कांडी छा थी करीं कानी खे? बनीअ तां माण्हू काना ई पटे विया कानी किथां आया? अबा मानी 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 थी चवां ॾी न मानी लॻी हूंदई बुख। सुख? अमां तोखे घर में सुख नथो अचे? अड़े जॾहिं पढ़णजी वेंदी न तॾहिं तोखे पीउ जे घर जा सुख यादि ईंदा। अबा तूं हाणे ते वे त मां तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां त हां ई कचो करे छॾियो। अबा मां त जेका भुड़ भुड़ थी करे अलाए छा थी चए मूंखे त कुझु ॿुधण में ई कोन थो अचे। अस्सलाम वालेकुम चाचा हाशिम। वालेकुम अस्सलाम। यो बिस्किट जी फारी त ॾिसा असांखे। केड़ी केड़ी वरी केड़ी केड़ी भी दे। अरे मोट एड़ो को बि बिस्कुट कोने जंहिंजो नालो केड़ी हुजे। न चाचा न तहां मुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झी। पोइ सम्झायो न मूंखे। असांजो मतलब मिड़े केड़ी भी फारी हुजे उहा ॾियो। घणे वारी? 10 वारी 20 वारी या 50 वारी? 50 वारी ॾे 50 वारी। मिठी या नमकीन? नमकीन हुजे। बादामन वारी या पिस्तन वारी? पिस्तन वारी पिस्तन वारी। न न न न बादामन वारी बादामन वारी। फोटन वारी या लौंगन वारी? अरे चाचा बिस्कुट तो खपाई या बिस्कुटन जी मशहूरी पियो करी। मां पहिरियां ग्राहक खां पुछंदो आहियां पोइ सौदो ॾींदो आहियां जीअं वापसि मोटी न अचे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। चाचा मिड़ई फारी ॾे यार। चाचा ॾेई छॾ असांखे मिड़ई बिस्कुट चांहि में ॿोड़े पेट भरणो आहे ॿियो छा आहे। अच्छे वाह अच्छे मेहरबानी। चाचा हाशिम मिड़ी भूखे पेट भूख लगी है न चाय में बोड़े दा खाऊं। रुखी जाए असांखे वणे कोन। वो तो भले बोड़े खाओ पर बाबा हिननि जा पैसा केरु ॾींदो? पैसा तूं खुदिया रे खाते में चाढ़े छो। हाँ हाँ बिस्कुट वठो तव्हां खातो वरी खोली जो। पोइ ईअं कर पोइ तूं असांजे खाते में लिखी छॾ ईअं कर। मूं वटि को बि खातो कोन्हे न तव्हांजो न खूनी जो। मूंखे पैसा रोक ॾियो। चाचा खूनी अञा लांडी ते कोन आयो आहे अलाए छो देरि कई अथसि बसि अचे त तव्हांखे 50 रुपया वठी था ॾियूं। न न उधर बंदि आहे बाबा आ रोक ॾेई सामान वठी थो अचां रोकड़े में ॾींदोसांव उधर कोन ॾींदोसांव। अरे चाचा हाशिम अरे 50 रुपए जी बिस्किट ला करे तूं असांखे जवाब थो ॾीं। उधर 1 रुपए जी हुजे या 50 रुपए जी मूं उधर बंदि करे छॾी आहे। जेकॾहिं मां उधर ॾींदसि
त वरी मुंहिंजी मांडणी हलंदी? चाचा हाशिम 50 रुपए जे करे अखियूं खणी बूटियूं थई असीं को भॼी वेंदासीं छा? चाचा खूनी हुजे हा न त तोखे पैसा ॾेई पोइ फारी वठूं हा। हा हाणे खूनी ईंदो न पोइ इहो 50 रुपया तोखे बूथ में हणी वेंदासीं। अरे हाणे हलो हितां, न आहे फारी। हल लालच में अंधो थी वियो आहीं छा चाचा? अरे भॼो हितां त नाया पातर जहिड़ो खूनी सुजो ओड़ा उन जा माण्हू सुजा। हाणे तव्हां हिते बीहो त मां कुकुड़ खणी मोटी थो अचां। उस्ताद वञण जी कर ॻाल्हियूं न कर रुगो मोटिजे। अरे बाबा कुकुड़ी त खणणो आहे न, ॿियो छा करणो आहे? बस दुआ कजे मूं वारी माई जो मूड रुगी सही हुजे। उस्ताद तुम्हारी माई जो कॾहिं मूड ठीक थियो आहे? अरे बाबा तूं हुन ॻाल्हि खे छॾे ॾे न, मां वेंदुसि थोरी चमचागिरी कंदुसि, भला 5 मिंट लेट थींदी। इन्हीअ में तूं ई तूं माहिरी। सही पर वञ वञ तकिड़ो मोटिजे, वरी हलणो पाए। हाँ बाबा अचां थो अचां थो। जल्दी कर जल्दी कर। शुक्र अल्हम्दुलिल्लाह भक्ति सुती पई आहे। अॼु बिना झेड़े झटे जे कुकुड़ खयो हलियो हुई तो सा। ये भक्ति का खुदा जी मार पई, कुकड़ जी रसी बाह में पधियो सुती पई है। जानू अल्लाह करे उस आइलो के में मोटे चई यार सच तो आए उस्ताद माई जो मरल अल्लाह करे को माई कुकुड़ जेस जे यार कुकुड़ नहीं से न बड़ी बेइज्जती पवंदी। हां यार चई सच तो उस्ताद कुकुड़ कुकुड़ माई बाह माई माई बाह छा दो चई उस्ताद? अरे यार मुझी माई छा कयो आ जो हिकड़ो रसो कुकुड़ जी टंग में ॿियो पंहिंजी बाह में ॿधो सुती पई आ। मां त तकड़ो मुठी आयसि। उस्ताद असां केजी वती आ केजी आए असां मां वरी चक सां पियो कढां पर मुंह थी न पवे। न न केजी आए न ॻाल्हि ॿुध हे खबर तो करे मां सुबुह वियो मैं जबरदस्त केजी वठी आ तिखी हेर हेती फिर कटे खणी आ देर न कर पर वञ यार हे तो वाह जो कम कई। हां हां वञ वञ वञण सां वञ मैं हीअं थो कयां। जल्दी कर इते ई बिठा वजो। हां हां हाय एड़े दोसु हाय तो छा समझियो तो मां एडी चरी आया, मां एडी नालायक आया, मां बाकायदा होशियार आया। तो छा समझो त भक्ति को सुती पई आ? न दोसु न, मां त तोखे चेक पई कया तो तू इन कुकड़न वारे कम मां निकरंदे या न निकरंदे। पर तुंहिंजूं आदतूं साॻे जो साॻियूं रहंदियूं। पर अॼु मां तोखे न छॾींदसि दोसु, बीह त सही। मुबारक उस्ताद मुबारक मुबारक खैर मुबारक इने मुआरी भाई वरी साणी पई थे। हां मां केची सा हप करे कयो हलिया हाणे पई खोगराणे। आहा छो न तहां सभिनी खे बि मुबारकूं। हेडी जी बेइज्जती थी थिएव त बि मुड़ो कोन था। ऐं तो छा समझो मां ते को निंड पई आया? मां ये सब कुछ इन लाई कयो हो त आखिर मुखे खबर पए त दोसू सुधरियो कि न। पर दोसू सुधरण वारी शई न आहे। हेड़ा जो निभागा दोस्त हुंदस कदे सुधरंदो? अरे तू साजू सजो डी न जे कढ ही तो फिरे, शर्म आया न थई, को घर घाट न थई। अरे हेडे तू भी न जे कढ, शर्म को न तो अचे, निकल तो बेइज्जती थी
चाव सॼो ॾींहुं पोइ बि नथा मुड़ो रुगो हितां बीठा आहियो हलो त न अड़े हलो हेॾे तूं हेॾे काॾे तूं हेॾे घर हल घर वारनि खे बि त मुंहुं ॾेखार न हल होॾे हल हल सिधो हल घर अरे तुंहिंजे करे निभाग असांजो ही हाल थियो आहे। हाँ हाणे मस मस त तूं असांखे हथ आयो आहीं वे परियां त तोखे सही सवली का मार ॾियूं बंदी 5 लख ने कुराड़ी माई सपूरा जा वञ ख़ुदा जी सनाई थई खारे में पेर विधो थई मासी सफूरा जा न सेवतीअ जा छा करियां बा काल खां वठी कननि जा वाइसर ढिला थी विया ॿुधा मिड़ी थोरो घटि तो मिर्चो इहो हाशिम पाणे ॻाल्हाए छा थो सम्झे अरे 50 रुपए जी बिस्कुटनि जी पुड़ीअ था करे मूंखे जवाब ॾेई छॾी यार इन सां त पलांद कबो सिलू पर अहिड़ो तहिड़ो कोन कबो ओ शैतान जी जोड़ी वेठी आ जा अरे तूं छा लायो आहीं अरे मिर्चू चवंदा न आहिनि त ॻोह खे खुटी खणे त ॻोल्हे शिकारियुनि जा घर ना गोया न वरी तई शिकारी आऊं इंसान आहियां ऐं तई वरी शैतान आयो दिल त चवे थी परे भॼी वञी तव्हांखे पथरियूं हणा ऐं अधु हज जो सवाब हासिल कयां पर हींअर मसलो कुझु ॿियो आहे ॿियो मसलो हुजे या टियों अरे तुंहिंजे करे निभाग असांजो ही हाल थियो आहे हा हाणे मस मस त तूं असांखे हथ आयो आहीं वे परियां त तोखे सही सवली का मार ॾियूं बंदी मार खाणो ॿिए दफ़े ईंदुसि 8-10 हमरा वठी ईंदुसि पोइ मुक़ाबिलो थींदो कॾहिं जे बेस्ती जो ॾींहुं टाइम मुक़ररु कोन थियल हूंदो आहे न जे विरण जो टाइम मुक़ररु कोन थियल जे ॾींहुं मुक़ररु थींदो उन ॾींहुं अची ठक कंदुसि पर हिन महिल मां पुछण आयो आहियां त खूनी किथे आहे अरे न मोतबर जा कम ॾिस अरे रहो हिकिड़े घर में था ऐं वरी पुछण असां खां वई अधु राति जो तव्हां वठण आया हुओ न काॾे वठी विया हुओ त हिन महिल ताईं ज़ाहिर ई कोन्हे असां बाबा किथे वठी आयोसीं अधु राति जो त असां आया ई कोन आहियूं असां त बाबा सिज लथे घर छॾे विया हुआसीं अधु राति तव्हां घर जे दर ते कोन आया हो न पोइ यार अलाए केरु वठी वियो आहे जीअं वठी वियो आहे हिन महिल ताईं वापसि न आयो आहे ॾिसूंसि था वञी ॾिसें अरे न पीरू हे काथे बुल चुटींदो तो वती केर मां तू न बाकी मासड़ बख्शो तू छा तो समझी त असांखे अखियूं बंदि करे पिया था घुमंदा तूं मुंहिंजी बाज़ वारी सभिनी ते नज़र अथई त मूंखे ख़बर पवे त ॻोठ में कहिड़ा कहिड़ा माण्हू खाट पिया था हणनि ऐं कंहिंजे गुदुनि मां सोन था चोराइनि सभिनी ते मुंहिंजी नज़र अथव शादी असीं न चोर आहियूं न चोरियूं कंदा आहियूं न ई वरी को लिकी अहिड़ो कमु कंदा आहियूं मुड़ुसु माण्हू आहियूं जेको बि कमु कंदासीं सरेआम कंदा आहियूं पर तुंहिंजा सफूरा जे घर ॾांहुं पेरा पिया था वञनि छा इहा ॻाल्हि सची आहे हा वाॾण हाली थो करी जा शादी तूं ऐं दोस्त माण्हू तोसां कहिड़ो कूड़ ऐं मासी सफूरा वारनि सां मिटी माइटी थो करियां मासी सफूरा सां मासी सफूरा सां न मासी सफूरा वारनि सां मासी सफूरा वारनि सां छा मतिलबु मासी सफूरा वारनि सां मतिलबु त मासी सफूरा जी धीउ सेवतीअ जो संग वठंदुसि ओ इहो कमु ईअं पियो थो थिए खलिया अथई मां बि चवां त मासी सफूरा जे घर अचो वञो लाइ ॾिनी अथई अचो वञो कॾहिं कतल जा टोकरा खणी थो वञी केॾी महिल केला त केॾी महिल ज़ैतून हाणे सम्झ में ॻाल्हि आई त इहो ख़र्चु छाजे करे पियो थो करे पर ॿुध इहा जेका कुराड़ी आहे न मासी सफूरा ॾाढी ॾुखी अथई धोई छॾींदई मासी सफूरा जो त ख़ैर आहे फ़िलहालु खूनीअ धोई छॾियो आहे खूनी धोईंदो न आहे खूनी ॿोड़ींदो आहे बीठल पाणीअ में धोया ॿोड़े ॻाल्हि साॻी आहे 5 लख ॾिनाम 5 लख 5 लख ने कुराड़ी माई सपूरा जा वञ ख़ुदा जी सनाई अथई खारे में पेर विधो अथई मासी सफूरा जा न सेवतीअ जा पहिरियां त चई बसि पैसा खणी आ ऐं निकाह विझ ऐं वरी हाणे चए थो इहे पैसा विया सफूरा खे राज़ी करण में वरी ॿिया पैसा ॾे ख़बर न अथई त खूनीअ वॾो फशरी बाज़ ऐं ठग सो मूं चईमांसि पहिरीं निकाह पोइ ॿिया पैसा ते मुड़ुसु कावड़जी पियो हू जे कावड़ियो त आऊं बि कावड़ियो आयांसि मूं रिश्ते खां ई बसि कई बसि रुगो पैसा 5 लख वापसि वठांसि मुश्किल आहे वॾो डांगल खाधो आहे बा राज फुरिया थी हिन छोकिरी सेफ्टीअ जे पुठियां पर मूंखे कोन फुरे सघंदो फुरे त वी न छा फुरे हाणे खूनीअ खां 5 लख वठी ॾेखार जवान मञाए पुट हा 5 लख खूनीअ जे पीउ खां बि वठंदुसि शादी कोन छॾींदुसि मासी तू वरी छा लाइ परेशान आई खूनी में अॻे तंग हुई घर अचण कोन ईंदी हाणे वरी परेशान थी बीठी आहे अब खूनी मर्द त हुयो न
भली ठग हुयो, फचरी बाज हुयो, पर घर में त हूंदो हो न। मासी मरी कोन वियो जो तूं परेशान थी थी। अलाए छो मुंहिंजी दिलि घबराइजी वई आहे। अॻिमी राति जो घरां कॾहिं निकिरी कान वियो आहे। शाम जो घरां निकिरी वेंदो त वरी राति जो मोटी ईंदो। मां बि मुतमइन हूंदी हुअसि, जहिड़ो तहिड़ो बि घर में मर्द त आहे। मासी तूं पाण मर्द ई, पोइ छाजो थी डप करी। अबा असां ॿ अकेलियूं औरतूं सॼे ॻोठ जे नज़रुनि में आहियूं। माण्हू खूनीअ जे दाॿे जे करे असांजी तरफ़ ॾिसंदा बि कोन हा। जेकॾहिं खूनी न हुजे हा न त माण्हू असांखे कचो खाई वञनि हा। मासी मां जो आहियां। हा बा तूं जो आहीं, तो मां न सॼण खे आसरो न दुश्मन खे भाऊ। घोड़ा कपाए वञी घर सुम्ही पवंदो आराम सां। मासी मां नशो न आहियां कंदो, जहिड़ो खूनी मर्द ओड़ो मां मर्द। वाह अड़े अब्बा वाह, हाणे तूं पाण खे खूनीअ सां थो मिलाए। काथे खूनी, काथे वरी तूं। खूनीअ जे ॻाल्हाइण जो दाॿो ई पंहिंजो हूंदो, तॾहिं त कंहिंखे हुनजो ॻाल्हाइण सम्झ में ई कोन ईंदो हो। मासी तूं बि फिरणी वांगे बि फिरी अॻे कंदी खूनी जे गिला, अॼु वरी मिठो थी वियो अथई। अबा जहिड़ो बि आहे असांजे लाइ त छपर छांव आहे न। अलाए काॾे वियो। मासी अची वेंदो, वियो हूंदो के शिकार ते। मां त ॾाढी परेशान आहियां। सपुरा हुई त सुखी, पर हाणे थी ॾाढी ॾुखी। चाचा बख्शा ते बियो सीउ अड़े पिटिया किथां आयो सीउ? पघर में माण्हू शिल थियो तो वञे, तोखे सीउ लॻो आहे? चाचा बख्शा सी नथो चवां तो ते बियो ब्रेक ब्रेक बियो। कीहां? हा चाचा बियो ते ख़बर है? ख़बर ए कंहिंजी ख़बर? सपूरा जे अॻूणे घर वारे जी, सेफ्टीअ जे पीउ जी। उन भागे जी त ख़बर हेसि ताईं टही वई हूंदी। केर वञेसी कोन कुल पढ़ण। ओ चाचा ख़बर नथो चवां, ख़बर तो चवां ख़बर। सब्र? अड़े अब्बा सब्र त मूं घणो कयो आहे, अञा कहिड़ो सब्र कयां? रईस रांदी के कमदारीअ मां कढी छॾियुमि, मूं सब्र कयो। सपूरा इश्क में मूंखे जंग ॿिलीअ वारा रामबूटा विधा, मूं सब्र कयो। खूनीअ मूंखे शादीअ जो आसरो ॾेई धोखो ॾिनो, मां सब्र कयो। अञा कहिड़ो सब्र करे? अड़े एक तो सफ़ा बोड़ो थी विया। चाचा कॾहिं खां थियो ई बोड़ो? बेवा बोड़े वाड़ो घोड़ो न चाचा बख्शा, बोड़ो 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 तो चवां। बोड़ो तो चवीं? हा छा करे आबा, काल खां वठी कननि जा वाइसर ढिला थी विया। ॿुधा मिड़ी थोरो घटि तो। तो ॾेखार न के सुठे डॉक्टर के। ट्रैक्टर? अड़े बाबा मां गरीब माण्हू आ, मूं वटि ट्रैक्टर किथां? ट्रैक्टर हूंदो रईस रांदी के वटि। जेकॾहिं कमदार हुजा हा न त रईस खां वठी ॾियां। हूअं रईस मूंखे ॾींदो आंगूठो। चाचा ट्रैक्टर नथो चवां, डॉक्टर तो चवां। डॉक्टर डॉक्टर तो चईं? हा हा डॉक्टर छा कंदो? चवंदो त वधि में वधि मशीन खणी कन में विझ न, ॿुधण वारी। मूंखे त लॻे थो त कन में को जूजू बलाड़ो खेड़ी वियो आहे, जे ॿुधण जूं सभु वाटूं बंदि करे छॾियूं आहिनि। न चाचा बख्शा न यो जूजू बलाड़ो तुंहिंजूं वाटूं बंदि कोन करे वियो आहे, यो पीढ़ीअ जो आहे कमाल। साल? छा तो चवीं छोरा? सॼो साल मां कोन ॿुधंदुसि। हिन मां त फासी वियासीं। ओ चाचा बख्शा खूनीअ जो ॾे हवाल, खूनी ॾिठई? खूनीअ जो तो पुछी? हा हा राति घरां निकितो आहे, हिन लांठीअ तां बि ॾिसी आयो आहियां, हिन वक़्त ताईं न पहुतो आहे। सिलू ऐं मिर्चो खां पुछी आयो आहियां, उहे बि चवंदा असांखे ख़बर ई कोन्हे। मासी सफुरा त ॾाढी आहे परेशान। हैरान? केरु हैरान थियो आहे? अरे घोड़ा हिन घेल मां त फासी वियोसि, ॿिए कंहिंखे ॾिसां उन खां पुछां। ओ बा काॾे थो वञी? सॼो हाल अहवाल ॾे न। कंहिंजो? खूनीअ जो? अड़े खूनीअ जो न, सपूरा जो। सपूरा जो? अबा छोरा अड़े मूंखां छो तो भॼी? अड़े तूं ई त मुंहिंजो आख़िरी पतो आहीं। तुंहिंजे वसीले त आऊं सपूरा खे माणींदुसि। तोसां पकी यारी रखबी, तोसां यारी आ थी वियो डन डन डन। मूंखां न भॼ, आऊं अचई पियो, आऊं तोसां पकी यारी रखंदुसि। सेफ्टी सपूरा वारी इन जा 5 लख एडी सस्ती जो था वठे न।
ऐं शहद विलायती आहे, को नुक्स बि कोन अथसि। पोइ बि मूंखे पट ते वेहण जो थी चए। जॾहिं घर में खटूं पयूं आहिनि त उन्हनि ते वेहण जो नथी चवीं। खूनी किथे आहे खूनी? खूनीअ खे ॻोल्हण जे लाइ त निकिता आहियूं, पर किथे मिले ई कोन थो। अरे चा ओ बारे चा कन कीटा करे मूंखां हवाल वठो। हा साईं, मां हवाला न वठंदोमांइ, तूं मुड़ी वेंदे त बि ॾींदे। अरे सा एतिरो वांदो किथे आहे जो हरूभरू यकी हणा? अरे मां तोखे पघार ई इन जे करे ॾींदो आहियां त तूं यकी हण। अरे सा खूनीअ पीरूअ खां सेफ्टीअ संग जा 5 लख वरिता अथई, 5 लख। ही त हाजिन खां बि कमु चढ़ियो। अरे हाज बि 2-2 लख ॾेई संग वठंदा आहिनि। बाबा सम्झो था न सेफ्टी कहिड़ी, जंहिंजा 5 लख मिलिया आहिनि खूनीअ खे, या सफुरारी थी छा? सेफ्टी सफुरारी इन जा 5 लख एॾी सस्ती छो था वठनि? ऐं शहद विलायती आहे, को नुक्स बि कोन अथसि। न बाबा सफ़ा गिदामड़ी आहे, गुलाब जामुन आहे, रसगुल्ले जहिड़ी आहे, सफ़ा प्यारी शइ आहे, खट मिठड़ी आहे। अल्लाह जे मुराद असांजे ॻोठ में पैदा न थी आहे न, त मां हिन सेफ्टीअ ते हथ रखां। छा चई? कंहिं ॾिना आहिनि पैसा? पीरू आहे। पीरू वरी केरु? फतू फनाई जो पुट। फतू फनाई? इहो फतू फनाई वरी केरु आहे? इहो जुमे जो गाड़ीअ रोग जाओ। अरे जुमो जो गाड़ी कहिड़ो? इहो खमीसे रोल वारो चाचो। खमीसो रोल कहिड़ो? अरे सॼी आगाह जा नाला ॿुधायां मां, लॻे थो तव्हांजो अकुल मोकिलाए वियो आहे, या पीरीअ में पंहिंजा पेर ज़ाहिर कया अथई। इहो पीरू फतू फॾे वारो पुट। डांत? हा इहो डांत। अरे त पोइ डांत चओ न। ॿुधे, इन पैसा न छा खूनीअ खे सेफ्टीअ जा खूनीअ खे पैसा? हाणे इहो डांत सेफ्टीअ सां शादी कंदो? हा बा ज़ुल्म त सोने सॼा कम खूनीअ थी बा। हाणे पातो आहे केरु? पीरू बा? पीरू न, खूनी। खूनी कीअं? खूनी त 5 लख वठी गिड़काए वियो न। अरे ये 5 लख हाणे खूनीअ खे गिड़काईंदा। कीअं रे सही हो? अरे इहो ज़नानू केस आहे, औरत खे पैसनि ते वठणु खपणु ॾोह आहे। सपूरा खे चईसि त केस दाख़िल करे। इहो खूनी औरत वारे केस में हथीको थी वेंदो ऐं लॻी वेंदुसि ससा। अलाह करे ईअं थिए न त सॼे ॻोठ जा खंदा खणी छॾिया आहिनि। त पोइ सपूरा खे चओ त टाइम मिले। हूअ बि इलाही ॾींहं थिया आहिनि, सपूरा जो दीदार कोन थियो आहे। दिल धड़के थी, हियां फड़के थो, मगज़ मोगो लॻो पियो आहे। ॿियो भलाई छा बसि चइजांसि त घणो लिखियो, बल्कि थोरो लिखियो, घणो सम्झे। हा फ़क़ति तुंहिंजो पंहिंजो रांदीको। हा ठीकु आहे। ॻोठ जे माण्हुनि खे ख़बर न आहे छा थी वियो आहे। एॾो था ॾाढियां ॻाल्हाइनि जो ज़रे घटि मुंहिंजा कन था फाड़ी। अबा ॻोठ जा माण्हू ॾाढे कोन था ॻाल्हाइनि, तूं कननि खां ॿोड़ो थी वियो आहीं। घोड़ो या पोड़ो? अरे आऊं तोखे पोड़ो थो लॻा? न बाबा, अञा पोड़ो न आहियां थियो। बसि इहो मथां मिड़ी चापोड़ा लही विया आहिनि, बाक़ी अंदरां नऊं नकोर आहियां। अबा मूं पोड़ो कोन चयो, मूं चयो ॿोड़ो। तूं सभ खां पहिरियां डॉक्टर ॾे वञ ऐं तूं पंहिंजो करा इलाज। ताज? मां असांजो ताज सां छा वञे? ऐं ताज त अॻे ज़माने में पाईंदा हुआ बादशाह। असीं बादशाह थोरी आहियूं। पर हीअ ॾिस, हीअ सिंधी टोपी के ताज खां घटि आहे छा? जंहिं बि ठाही आहे वाह ठाही आहे। ॾिस, माण्हू जो मथो बि ढकियल ऐं साम्हूं खां मस्जिद जो महिराब बि ठहियो पियो आहे। सलाम जे सिंधी टोपी ठाही। हाणे त बाबे सां ॻाल्हाए बि नथी सघां। ॻाल्हायां थी हिकिड़ो, ॿुधे थो ॿियो। छोरी इहा सोपारी पई चबाड़ीअ, छा पई करीं? ॻाल्हाए त थोरो ॾाढिया, ॿुधां त सही। अबा मां तोखे छा चवां? मां चुप करे वेही रहां खट ते। पट ते छो त वियां? जॾहिं त घर में खटूं मौजूदु आहिनि, पोइ बि मूंखे पट ते वेहण जो थी चए। जॾहिं घर में खटूं पयूं आहिनि त उन्हनि ते वेहण जो नथी चवीं, पट ते वेहण जो थी चवीं। वॾी ॻाल्हि आहे, कहिड़ो ज़मानो अची वियो आहे। हाणे धीअ बि थी पीउ खे चए त पट ते वेह। अबा मूं तोखे कॾहिं चयो त पट ते वेह? खुदा कर, धी ते न हणणो इल्ज़ाम। बाम खे छा कंदी? मथे में सूर अथई छा? पोइ चवीं हा त शहर मां वठी अचां। अबा खुदा खे मन,
मां हथ थी ॿधई मूं तौबा कई मूं ज़ारी कई मूं बस कई ज़ारी हा मां इहो चङो थी करीं अलाह जे अॻियां माण्हू हर वक़्तु तौबा ज़ारी कंदो रहे अलाह साईं खे गुनाहगार बंदे जी तौबा ॾाढी वणंदी आहे हाणे हीअं कर चांहि ठाहे मूंखां वधीक चांहि जी ज़रूरत तोखे बि आहे चांहि जो हिकिड़ो कोप पाण पी त इहो मथे मां सूर लही वञे ऐं हिकिड़ो कोप मुंहिंजे मग़ज़ में हण ठीकु आहे अरे ने बिहो हेॾे काॾे ताॾे भॼो मिर्च माण्हू कॾहिं कर असांखे ॾिसी जेके भॼंदा आहिनि न उहे पक्का चोर हूंदा आहिनि चोर। अरे बाबा अव्हांखे त सम्झ ई कोन्हे असीं अव्हांखे 1.25 लख दफ़ा ॿुधाए चुका आहियूं पोइ बि अव्हांखे ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे। हा असां हाणे चोरियूं छॾे सिर्फ़ खूनी जी चमचागिरी कंदा आहियूं बसि। अरे पोइ तव्हां ॿई ॼणा अकेला घुमंदा था वतो खूनी किथे आहे खूनी खूनीअ खे ॻोल्हण जे लाइ त निकिता आहियूं पर किथे मिले ई कोन थो। कल शाम धारे असां सां कचेरियूं करे निकितो पोइ वरी पतो ई न आहे। घर में बि कोन्हे राजूअ ॿुधायो त घर बि कोन आयो आहे। अरे पोइ घर वारनि खां जांच कयो न। घर वारा त असांखां पाण पुछण आया हुआ। हा ऐं राजूअ ॿुधायो त राति जीअं खूनी घर खां ॿाहिरि निकितो आहे न वरी वापसि घर आयो ई कोन्हे। हा लांडीअ ते बि कोन हुयो ऐं घर बि कोन्हे थाणे ते बि कोन्हे ज़मीन ते बि कोन्हे। पोइ ज़मीन खाई वियोसीं या आसमान गिड़कायोसीं। इहो ई त सोचे सोचे असांजो दिमाग़ कमु छॾे वियो आहे माना ईअं थी वियो आहे। तव्हां किथे ॾिठो आहे न को बाक़ी हिकिड़ो ख़ाक आहे पोइ पाण हलूं उते ॾिसी अचूं। जल्दी वञो वञो ॾिसी अचो मोकिलियो असांखे। वञो वञो हल 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 वॾो लॻे थो तव्हां कमु थी वियो। कहिड़ो जो रिपोर्टनि वारो हैं बाबा मुंहिंजी रिपोर्ट पकी अथई खूनी काॾे वेंदो खूनी केरु थींदो आहे असां बचे ए मासर किथे तो हणंदो वती नासूं अखलाक सिख छोरा अखलाक सिख छा पियो ॻाल्हाई मूं ॿुधियूं खणी कोन पर पोइ बि अखलाकदार मां वॾो आहियां मां मासड़ आहियां मां ज़रे घटि तुंहिंजो सोरो थियण वारो हुअसि। मासड़ तोखे सफूरा खां सवाइ हर ॻाल्हि बद इखलाक लॻंदी। देख ख़बर मां थी सफूरा लिफ्ट कराई थी जा जो लॻो पियो ही टाइट लाइट। अड़े असांजे ॻोठ में लाइट ईंदी किथां बसि इहो 24 कलाकनि में अधु कलाक हूंदी आहे पर तूं लाइट जो छो थो पुछी ॾे वापडा में भर्ती थियो आहे छा जेकॾहिं पुछणो ई अथई त न वापडा वारनि खां वञी पुछ त लाइट छो बंदि आहे उहे ॿुधाईंदई त ट्रांसफार्मर ख़राबु आहे इन जो तेल निकिरी वियो आहे पैसा पाड़े वारा गॾु करे ॾियो त ठारायूं। असांजे वापडा वारनि खे पैसा कोन ॾींदासीं बिजली भरी न ॾियनि असां पंहिंजो सिस्टम करे छॾियो आहे सोलर ते कूलर ते। हाँ शादी छा थियो अथई केॾी महिल सुवाल तो करी लाइट जो केॾी महिल कूलर जो तोसां मसइलो छा आहे छा प्रॉब्लम आहे मुंहिंजा बच्चा असांजे त बच्चे जहिड़ो ई ॿुधाए छा थियो आहे। हे मासड़ खे छा थियो आहे मासड़ थी वियो आहे छा घोड़ो अड़े ही टियों माण्हू आहे जंहिं घोड़े जी पुछा कई आहे ॻाल्हि ॿुध घोड़नि ते चढ़ण जो रवाज वरी आयो आहे छा। हा पेट्रोल महांगो थी वियो आहे शायदि इन करे। मासड़ वाकई ॿोड़ो थी वियो असां त ॻाल्हाए वेंदासीं पर इहो मुराद आहे न त कीअं ॻाल्हाईंदी फासी वई वीचारी ॿियो हिन मां लो थी वेंदी। शादी थोरो ॾाढियां ॻाल्हाए इहो चपनि में छा थो बुणकी लाइट ऐं कूलर जो पियो पुछी। मासड़ भला मुराद आहे कीअं हीअं केरु हीअं अड़े बाबा मां त हीअं तूं हूं आहे छा। मां सम्झीसि मुराद आहे त हिन मां घुतूं हणी कमु कढी वई हूंदी पर असां फासी वियासीं। मासड़ ॿियो त आहे न खेर सेर बस छा जो सेर अटे जो खंड जो गे जो। अड़े बाबा जेकॾहिं इहे रेट पुछणा अथई त वञी पिणे खां पुछ जेको सॼो ॾींहुं मांडड़ीअ ते बखियूं वेठो मारे पिणे त लालच में एॾो अंधो थी वियो आहे जो वस पुॼेसि त राति जो असर ताईं मांडड़ी खोलियो वेठो हुजे भले अखियूं ॻाढ़ियूं थी वञनि। ॿुध पिणे खे पोड़ी सोड़ी खे पासो त कोन ॾिनो आहे मूं वांगुरु मासी सपूरा त आहे तो वांगुरु पोड़ी सोड़ी छा कांच सोड़ी। अड़े इहो त दर्जीअ जो अछो मोह आहे न
जो कांच सोड़ी करे छॾे। मूं त कपिड़ो पूरो वठी ॾिनो होसि। मासड़ त हाणे दिमाग़ ई कचो करे छॾींदो। मासड़ हाणे लॻो कंहिं ॿिए जे घाटे में। घाटे में? पिणे घाटे में आहे छा? दिमाग़ो 10 रुपए वारी शइ 30 रुपए में थो खपाए, अञा घाटो थियो अथसि। पक के पोड़ीअ खे इश्क में थो खाराए, सवेल साजर मांडड़ी बंदि कराए गुंधीअ में विझी छॾियो, मथां खाए न मोच चढ़ा। मासड़ मुंहिंजी अबे ॾाॾे जी तोबा रुगो तूं मुंहिंजी जान छॾ। खॾ में? अड़े खॾ में मां छो किरां? खॾ में किड़े पिणे जेको ॻोठ में हथ राधो महंगाई करे वेठो आहे। असांजी अला त्वार थी वा। ॻाल्हि ॿुध, ॻाल्हाए त सही। अड़े हिनखे छा थियो? सिका नथो तो लाए। न ॻाल्हाई त न ॻाल्हाए, मां बि ॻाल्हाई थो अंगूठो।